अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। वेजन सीअं वाई पिया किरीअ न कयाऊं, जे पंध पारियाऊं त सिघाई सघा थिया। भलारे भिटदण जे भलारे बैत सां मुंहिंजी आवाज़ मुसाफ़िर रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां थी दुनिया जी कुंड कुड़छ ताईं। जंहिंजा माग ॿुधिजे पियो उन्हनि मिड़ी महिरबाननि खे सिक भरियो सलाम शाल क़बूल पवे। 9 अप्रैल 2025 अरबा जे ॾींहुं प्रोग्राम सोच वीचार साण करे आऊं अवांजी ख़िदमत में हाज़ुर आवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरूआति में अवां लाइ इहा ई दुआ त शाल जित हुजो, असुख सलामती सां हुजो, कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसो ऐं कॾहिं बि अव्हां जूं मुर्कूं मेरियूं न थियनि। दुनिया जी कुंड कुड़छ में जिते बि रहो सिंध लाइ, सिंध वासियुनि लाइ ऐं दुनिया जे मसरूम माण्हुनि लाइ जा खोड़ींदा रहो। साईं मुंहिंजा सॼो समाज अलमिन सां भरिजी वियो आहे। हुकूमती लापरवाही जी इंतिहा इहा आहे जो बदमनी जी बाह हाण मासूम नियाणियुनि खे बि साड़णु लॻी आहे। जंहिंजे जीव में अचे थो कंहिं न कंहिं मासूम नियाणी जो क़त्ल करे थो विझे ऐं पोइ कानून हरकत में नथो अचे, न वरी जवाबदार गिरफ़्तार थी सघनि था। कंबर वारे इलाइक़े में क़त्ल थी वियल सदफ़ हासिलो जो क़ातिल अञा ताईं गिरफ़्तार थी न आहे सघियो। हाणे सवाल इहो आहे त सदफ़ हासिलो खे कहिड़ो इंसाफ़ मिली सघंदो। इन सूरत ते नामियारो लेखक ऐं साफ़ी निसार खोखर लिखे थो, रईसाणे राज जी कंबर पुलिस खे कहिड़ी ख़बर त सदफ़ खे क़त्ल कंदड़ पुलिस एहलकार कहिड़ो न कहर कयो आहे। सदफ़ हिकु ज़हीन बाकिरदार टीचर हुई। हूअ घर जा मामरा हलाइण लाइ पंहिंजे भाइरनि जो भरिझलो हुई। संसद वालिद साहिबु तॾहिं वफ़ात करे वियो हो जॾहिं सदफ़ अञा BEd जी शागिर्दियाणी हुई, पर हुन हौसलो न हारियो, पढ़ाई जारी रखी। मेरिट ते IBA इम्तिहान पास करे पंहिंजे पसंदीदा शोबे में नौकरी हासिलु कयाईं। सदफ़ हासिलो जो डोमिसाइल बेशक कंबर शदादकोट ज़िले जो आहे, पर हू रहंदी मोहल्ले ज़ुल्फ़कार बाग लाड़काणे पंहिंजे वालदेन जे घर हुई। रोज़ानो स्कूल ड्यूटी ते वञण लाइ कुझु स्कूल टीचर पाण में गॾिजी बोलान केरी किराए ते करे वेंदियूं हुयूं, जेका खेनि रोज़ानो स्कूल खणी वेंदी ऐं ईंदी हुई। सदफ़ खे कहिड़ी ख़बर त संदसि रिश्ते खां इनकार ते कंबर पुलिस जो सिपाही फ़रीद उन अभागे ॾींहुं पिस्तौल खणी ताड़ में वेठल आहे। हुन सदफ़ खे हदफ़ बणाए क़त्ल कयो। फायरिंग में हिकु वाटड़ू पिणु ज़ख़्मी थियो। छा सिंध जूं उस्ताद तनज़ीमूं हिन ज़हीन लेडी टीचर जी ड्यूटी दौरान नाहक कयल क़त्ल ख़िलाफ़ ईअं एहतजाज कंदियूं जीअं हू टाइम स्केल ऐं ॿियनि सहूलियतुनि लाइ कंदियूं आहिनि? छा सिविल सोसाइटी अॻियां ईंदी? हिकु लेडी स्कूल टीचर जो क़त्ल सॼे समाज खे धोॾे छॾे। हा, पर हीअ रईसाणे राज जी पुलिस आहे, जंहिं लाइ इहो क़त्ल बि बकरी चोर जे क़त्ल जियां आम ॻाल्हि बणियल आहे। क़त्ल वारे हिन दर्दनाक वाक़े ते अली मुर्तज़ा मगसी लिखियो, हिते तमाशो न कर, घर पहुचां, ॻाल्हियूं कयूं था, लही आ, हिते तमाशो न बणाए। ताक़ुब कंदे नेठि हिकिड़ो पंहिंजी अना खे तस्कीन ॾींदे ज़माने जे ताननि ऐं समाज जे दुश्मननि सां कुल्हो मिलाईंदे पैगम्बरी पेशे सां जुड़ंदड़ जी ज़िंदगी खे ख़तमु करे वियो। ज़िंदगी खे ख़तमु कंदड़ ॿियो कोई न पर को सुञातल आहे, जंहिंसां शायदि रहंदे कड़ो तजुर्बो गुज़रियो जो नेठि सदफ़ पंहिंजी ज़िंदगी अहिड़े संगदिल बेदादे ज़ालिम आॾो पूरी कई, जंहिंजे मौत जो साखी साण उहे उस्ताद हुयूं, जंहिं सुबुह जो ग़रीबाबाद प्राइमरी स्कूल कंबर में अची पंहिंजे साथियुनि ऐं अमले सां ज़िंदगी जे मुख़्तलिफ़ लड़ियुनि पिरोलियनि ॾुखियनि ऐं ख़ुशियुनि ते ख़ूब ॻाल्हायो हूंदो। अॼु मां शॉपिंग कई, ही भाॼी पचाई, ॿारनि जी ही फरमाश, निणान भाॼाई जा किसा, शागिर्दनि जूं पढ़ायूं, ईद जा अहवाल, ख़ूब ख़ुशियुनि ऐं ॾुख सुख जा अहवाल कंदे इदारे जा फ़र्द हिकु घर जा फ़र्द बणियो वञनि था ऐं जॾहिं मोकिलाइनि था उन आस में त सुभाणे वरी मिलंदासीं, जॾहिं इदारे में ईंदड़ मुख़्तलिफ़ फ़र्द पाण में भेनर अदियूं ऐं दोस्त बणिजी वञनि ऐं मोकिलाणी वक़्तु चवनि, चङो अदी सुभाणे मिलंदियूंसीं, पोइ छो न मिलनि।
काल जॾहिं ग़रीबाबाद स्कूल मां मोकिलाईंदे उहे उस्ताद भेनर सुज़ुकी बोलान में घरनि ॾांहुं रवानो थियूं त शहर जी बाज़ार पार करण खां पोइ राहुजा में हिकु हथियारनि जी ॾाढाई सां हुननि जी बोलान खे रोके वरितो। अंदरि वेठल औरत उस्तादनि में ख़ौफ़ थिए थो त रहज़न पहुता जेके फुरे हलिया वेंदा, पर सदफ़ उन्हनि खे सुञाणे थी वठे जमा हिक खे चवे थी हिते तमाशो न कर, घर पहुचां ॻाल्हियूं कयूं था। हीउ रहज़न न हुयो पर सदफ़ जो पंहिंजो ई सुञातल घाती फ़र्दु हुयो जेको दिलि में मेर ऐं हिकु वेर खणी आयो हुयो जंहिं चयसि त लही आहे। कहिड़ी ख़बर त जंहिंजे हथ में हथियार आहे त अॼु हूअ हिकु ज़िंदगी ख़तमु करणु आयो आहे। जंहिं ज़िंदगी खे अञा जीअणो हुयो, अॻिते वधणो हुयो, उन ज़िंदगी जा अरमान हुया, ख़्वाब हुया, संस घर वारनि जूं उमेदूं वाबस्ता हुयूं, माउ जूं हसरतूं धके, मिटनि जूं तमनाऊं, सभु ख़ाक, सभु रख, सभु मिटी, सभु धूड़, ख़तमु, सदफ़ ख़तमु। हा, ज़िंदगी जूं 6 अप्रैल ते 30 बहारूं मस पूरियूं थियूं। ज़िंदगी पूरी थी वई। जॾहिं जिस्म में घाती ऐं खून जो लॻल गोलियूं अंदरि ज़म थी वियूं त मारींदड़ वञी चुको हुयो। अस्पताल जी वार्ड ॾांहुं वेंदे जॾहिं साह जी तंद में आख़िरी ज़िंदगी जूं घड़ियूं हुयूं त हुन साहेड़ियुनि खे ॿुधायो त हिन खूनी सां हू न पई रहणु चाहे। तोड़े जो रिश्ते जे बंधण में मालिकनि ॿधो, पर अहिड़े सां कहिड़ी रुख़्सती जंहिंजा अफ़ाल करतूत लछण चङा न हुजनि। अहिड़ा दर्द वंडींदे ज़िंदगी जो विछोड़ो थी वियो। समाज कहिड़नि खे मुहाफ़िज़ थो बणाए, नफ़्सियाती, जुनूनी, जज़्बाती ऐं खूनी। अगस्त 2024 में बतौर प्राइमरी स्कूल टीचर भर्ती थींदड़ जहिड़ी सूरत जी सोणी तहिड़ी सीरत में बि सुंदरता हुयसि। पंहिंजे स्कूल में पढ़ाइण खां सवाइ ॿियूं बि स्कूल लाइ मिलियल ज़िम्मेवारियूं ख़ुशी सां निभाईंदी रही, रिज़ल्ट शीट हुजे या का ॿी इंफॉर्मेशन, पर हाणे हू किथे बि न मिलंदी। संदसि ज़िंदगी मोकिलाए वई। गस्टा कंबर शदाद कोट काल खां वठी हलंदड़ अहिड़ी ॾुख जी ख़बर ते हिन ज़हीन टीचर ॾे रंजीदा, अफ़सरदा, दिलगीर ऐं हिकु उस्ताद जे नाक क़तल ते उदास आहे। मीडिया ते हलंदड़ ख़बरूं हिकु आइनो आहिनि जंहिंमें समाज में इंतिज़ामिया ते चमाट आहे। सिंध पुलिस ख़ुसूसन SSP खां मुतालबो आहे त मामले खे बकरी चोर वारो न बणाए, पर इंसाफ़ जे कटहरे ताईं पहुचाए। हीअ असीं अव्हां जे समातनि जी नज़र करे रहिया हुआसीं अली मुर्तज़ा मगसी जी लिखियल लिखणी। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अव्हां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अव्हां सां मुखातिबु आहियां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। सिंधू दरिया वारे मामले ते हुकूमत नाइंसाफ़ियूं करे रही आहे त वरी सिंध सरकार बि वसां न पई घटाए। कणक जे आबादगारनि जो मुआशी इस्तहसाल कयो पियो वञे। सिंध में जॾहिं कणक लहंदी आहे त आबादगार सदाईं बहितर अघनि जो मुतालबो कंदा आहिनि, पर कणक लहण शर्ती आबादगारनि जा हथ मथे ते अची वेंदा आहिनि, छाकाणि त उन्हनि खे सदाईं बहितर अघ कोन मिली सघंदा आहिनि। एतिरे ताईं जो उहे पंहिंजो ख़र्च बि कोन कढी सघंदा आहिनि। जॾहिं त ज़रायत खाते खे इहा चङी रीति ॼाण हूंदी आहे त साल में केतिरी कणक लहण वारी आहे। जॾहिं बि जझी कणक लहंदी आहे त हीउ मुल्क उहा ॿाहिरि कोन मोकिलींदो आहे ऐं ज़रई मुल्क हूंदे बि पाकिस्तान कणक वॾे अघ ते ॿाहिरां घुराईंदो आहे, जंहिं करे आबादगारनि खे नुक़सानु थींदो आहे। कणक जा हिन साल बहितर अघ न मिलण करे आबादगार परेशान आहिनि। कणक जा अघ त घटाया विया आहिनि, पर अटो महांगो मिली रहियो आहे। आम माण्हू खे अटो अॼु बि 100 रुपए किलो मिली रहियो आहे। उन मां ख़बर पवे थी त सरकार ऐं वापारी कहिड़ी रीति कणक जे वापारियुनि जो इस्तहसाल करे रहिया आहिनि। हिन वक़्तु किथे कणक जो अघु 2100 रुपया मण त किथे वरी 1500 रुपया मण हली रहियो आहे। जॾहिं त सिंध को सनती सूबो कोन्हे, सिंध ज़रई सूबो आहे। जिते कणक कमंदई केलो वॾे मिक़दार में थियनि था, उते कणक जो फ़सुलु आबादगारनि खे सुठो अघु कोन पियो ॾिए। नतीजे में आबादगार वॾनि वापारियुनि हथां ब्लैक मेल थी थोरे अघ ते कणक विकिरो करण ते मजबूर आहिनि।
आबादगारनि जो मुतालबो आहे त सिंध सरकार पारां सरकारी अघु मुक़ररु न करण सबबि लखें रुपयनि जो नुक़सानु थी रहियो आहे। वापारियुनि हथरादो अघु मुक़ररु करे छॾिया आहिनि। सिंध हुकूमत मुनासिब अघु ॾियारे बेचैनी ख़तमु करे। कणक जे अघु में तारीख़ी लाथ लॻी पई आहे, पर अटो 3600 रुपया मण लॻो पियो आहे, जंहिं ते हुकूमती इंतिज़ामिया जो को चेक एंड बैलेंस कोन्हे। फिलोर मिल मालिक पंहिंजी मर्ज़ी जा अघु मुक़ररु करे अटो विकिरो करे रहिया आहिनि। हीअ सूरतहाल आबादगारनि लाइ ॿिन्ही घणी तकलीफ़ ॾींदड़ ऐं ख़राबु आहे, जंहिं करे आबादगार हाणोके भेरे कणक पोखण खां परहेज़ करे सघनि था ऐं वरी कणक न हुअण जो बहिरान पैदा थी सघे थो। उन करे सिंध सरकार खे घुरिजे त उहा उन्हनि वापारियुनि ख़िलाफ़ु कार्रवाई करे जेके पंहिंजी मर्ज़ी मूजिबि कणक जा अघु मुक़ररु करे रहिया आहिनि। उहो सिंध हुकूमत जो कमु आहे त उहा सॼे सूबे में कणक जो हिकु ई अघु मुक़ररु कराए ऐं उन ते अमल पिणु कराए। जेकॾहिं उहा अमल कराइण में नाकाम थी वञे त उहा उन जी नाअहली चइबी। असीं सम्झूं था त कणक जे आबादगारनि जो उहो मुतालबो जाइज़ आहे त उन्हनि खे सरकारी सतह ते बहितर अघु ॾिना वञनि। जेकॾहिं कणक जा अघु लाथ में आहिनि त अटे जा अघु बि घटाया वञनि। अटे जा अघु न घटाइण सबबि आम माण्हू भोॻे थो। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त आबादगारनि जे मुतालबनि खे ॿुधो वञे। सिंध हुकूमत कणक जो घटि में घटि अघु अहिड़ो मुक़ररु करे जंहिंसां आबादगारनि जो फ़सलनि ते ख़र्च कयल पैसो निकिरी सघे ऐं उन्हनि खे को नुक़सानु न थिए। ॿी सूरत में आबादगार मुआशी बदहाली जो शिकार थी वेंदा। इंतिज़ामी तरह शहरनि जी मालिकी न थियण जे करे केतिरा ई शहर अॼु बि पुठिते पियल शुमार कया वञनि था। बाडह खे तालके जो दर्जो ॾियारण लाइ एहतिजाजी तहरीक हलंदड़ आहे। बाडह खे तालके जो दर्जो ॾियारण लाइ मुसलसिल एहतिजाजी मुज़ाहिरा कया पिया वञनि। जॾहिं त कुझु शहर अहिड़ा बि आहिनि जिन खे तालके जो दर्जो त मिलियो आहे, पर उहे अञा ताईं सहूलियतुनि खां महरूम आहिनि। उन्हनि मां बुलड़ी शाह करीम पिणु हिकिड़ो आहे, जेको सिंध जे रूहानी सक़ाफ़ती ऐं ज़रई मर्कज़नि मां हिकु अहम इलाइक़ो आहे। सूफ़ी बुज़ुर्ग शाह करीम बुलड़ी वारे जे नाले सां मनसूब हीअ शहर पंहिंजे मज़हबी ऐं तारीख़ी हैसियत सबबि मशहूरु आहे, पर हिते अॼु ज़रई पैदावार बि अहमियत रखे थी। बदकिस्मती सां तालके जो दर्जो हासिलु करण बावजूदि बुलड़ी शाह करीम खे बुनियादी सहूलियतूं मिली नाहिनि सघियूं। सहूलियतुनि जी अणहूंद रुॻो हिन शहर जी नाहे, पर समूरा शहर अॼु बि निंधड़काए जो शिकार आहिनि, जिन लाइ के बि क़दम न पिया खयां वञनि। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त फौरी तौरु शहरनि खे बुनियादी सहूलियतूं ॾिनियूं वञनि। घटि में घटि हर शहर में मरकज़ी सिहत मर्कज़ यानी हिकिड़ी सुठी अस्पताल हुजणु खपे, जंहिंमें समूरा स्पेशलिस्ट डॉक्टर मौजूदु हुअणु खपनि। केतिरनि ई शहरनि में तालका अस्पतालूं सहूलियतुनि जी अणहूंद जो शिकार आहिनि। अक्सर अस्पतालनि में तमामु घटि डॉक्टर मुक़ररु हूंदा आहिनि ऐं जेके मुक़ररु हूंदा आहिनि उहे बि ड्यूटी नाहिनि कंदा, जंहिंजे करे पिणु मुश्किलातूं वधी रहियूं आहिनि। हीअ शहरनि जा मसइला आहिनि, पर वॾे में वॾो मसइलो सिंधू दरिया ते केनालनि वारो मसइलो आहे, जेको सिंध वासियुनि जी ज़िंदगी ऐं मौज जे मसइले बराबरि आहे। छो त जेकॾहिं सिंधू सुकी वियो ऐं सिंधू दरिया में पाणी न रहियो त पोइ शायदि पाण बि न रही सघूं। सिंधू दरिया बका जी जदोजहद ऐं वफ़ाक़ी नाइंसाफ़ियुनि जो उनवान हेठि ख़ूबसूरत लेखक साजिद चांडियो लिखे थो। सिंधू दरिया फ़क़्ति पाणी जो वहिकिरो नाहे, उहो सिंध जी तहज़ीब, ज़राइत, रोज़गार ऐं जीवत जी अलामत आहे। पर अफ़सोस जो मुल्क जे हुक्मराननि उनखे रुॻो हिकु वसीलो सम्झी उन ते कब्ज़े जा मनसूबा जोड़े वरिता आहिनि। ताज़ो छहनि केनालनि जे मनसूबे ख़िलाफ़ु सिंध में जेका मज़ाहिमत नज़र अची रही आहे, उहा रुॻो पाणी लाइ न, पर पंहिंजे वजूद जी बका लाइ जदोजहद आहे। ईद जे ख़ुशियुनि दौरान बि फ़नकारनि, सियासी कारकुननि, नौजवाननि, लेखकनि ऐं आम माण्हुनि जेका शौरी बेदारी पैदा कई, उहा सिंध जे नए सियासी शौर जी अलामत आहे। नौजवाननि जे हथनि में खयल केनाल न घुरिजनि जा नारा या शादी जे कार्डनि ते लिखियल सिंधू सां वचन जा जुमिला ऐं इज्तिमाही एहतिजाज, हीउ सभु कुझु उन ॻाल्हि जो सबूत आहे त सिंध हाणे ख़ामोश रहण लाइ तयारु नाहे। सिंधू दरिया जे पाणी ते धाड़ो तोड़े जो पुराणी ॻाल्हि आहे। सिंधू दरिया
बरे सग़ीर जे क़दीम तहज़ीबनि जी जनम भूमि रहियो आहे। सिंधु जो वहिकिरो न रुॻो ज़रई तरक़ी लाइ हयाती जो ज़रियो रहियो आहे, पर सिंध जी सक़ाफ़त तहज़ीब ऐं मैशत जो बि बुनियादु रहियो आहे। अफ़सोस जी ॻाल्हि आहे त हिन दरिया जे पाणी ते अॼु बि नाइंसाफ़ियूं जारी आहिनि। ताज़ो पंजाब हुकूमत पाण चोलिस्तान ऐं ॾाखणे पंजाब खे आबाद करण लाइ सिंधु दरिया ते नवां कैनाल ठाहिण जा मनसूबा शुरू कया विया आहिनि, जेके सिंधु जे पाणी ते वधीक दॿाउ विझंदा। चोलिस्तान हिकु रेगिस्तानी इलाइक़ो आहे। पंजाब सूबे जे बहावलपुर, रहीम यार ख़ान ज़िलनि जे हदनि में अचे थो। पंजाब हुकूमत जो मनसूबो आहे त उन इलाइक़े खे आबाद कयो वञे जिते नई ज़रायत खे हथी वठराइजे, लाइव स्टॉक ऐं इंसानी आबादी लाइ सहूलियतूं मुहैया कयो वञनि। हिन मक़सद लाइ सिंधु दरिया मां पाणी खयो पियो वञे। नवनि कैनालनि वसीले हज़ारनि एकड़नि ते मुश्तमिल ज़मीन आबाद करण जी दावा कई पई वञे। सिंध आॻी पाणी जी खोड़ जो शिकार आहे। उन जी ज़रई मैशत सिंधु दरिया ते आहे, जंहिंजे मुख्य ज़रियनि मां पाणी अहम ज़रियो आहे। जॾहिं सिंधु दरिया जो पाणी पंजाब जे ॿिनि इलाइक़नि ॾांहुं मुंतक़िल कयो वञे थो त सिंध जी ज़रायत, माहौलियात ऐं माण्हुनि जी ज़िंदगी ते केतिरा ई नाकारी असर पवनि था। पाणी जी खोड़ जे करे सिंध जी डेल्टा वारे इलाइक़े में सामूंडी पाणी में चाढ़ अचे थो। दरियाई मच्छी, ख़ासि तौरु पलो जे नसलनि जो ख़ात्मो थी रहियो आहे। लखें एकड़ ज़रई ज़मीन बंजर थी वई आहे। पाणी जी खोड़ सबबि अॻी बदीन, ठठो, थरपारकर ऐं कोहिस्तान जहिड़ा इलाइक़ा ॾुकार जो शिकार आहिनि। पाकिस्तान जे आबी वसीलनि जी विर्छ बाबति 1991 जो पाणी मुआइदो वाज़ह तौर ते पाणी जे हिसनि खे तइ करे थो। उन मुआइदे मूजिबि सिंध जो हिसो अॻु में ई घटि आहे। पंजाब तरफ़ां वधीक पाणी खणण ऐं नवां कैनाल ठाहिण सां सिंध जे हिसे में रिकॉर्ड घटिताई अचे थी। हीअ न रुॻो मुआइदे जी भञकड़ी आहे, पर वफ़ाक़ी उसूलनि जी पिणु लताड़ आहे। सिंधु दरिया जे पाणी जो वहिकिरो घटि थियण सां डेल्टा वारे इलाइक़े में माहौलियाती तबाही वधी रही आहे। सामूंडी चाड़ सबबि हज़ारे ख़ानदान ललपलाइण ते मजबूर थी विया आहिनि। अहिड़ी सूरतहाल में जेकॾहिं वधीक नवां कैनाल ठाहिया विया त सिंध जो आबी बुहरान वधी वेंदो। सिंध अंदरि मुख़्तलिफ़ सियासी समाजी तनज़ीमूं मुसलसिल आवाज़ उथारे रहियूं आहिनि त सिंधु दरिया ते वधीक मनसूबा बंदि कया वञनि ऐं पाणी जी विर्छ में इंसाफ़ कयो वञे। सिंध जो शऊर एहतजाज करे रहियो आहे त सिंधु दरिया सिंध जी ज़िंदगी आहे। उन ते कब्ज़ो सिंध जे वजूद ते वार बराबरि आहे। सिंधु दरिया ते कैनाल सिंध लाइ ज़िंदगी ऐं मौज जो सुवालु आहिनि। सिंध जी बका जो मसइलो हाणे रुॻो हिकु इलाइक़े जो मसइलो न रहियो आहे। पाणी ते थींदड़ कब्ज़ो फ़क़्ति ज़रायत न पर सॼी मुआशी ढांचे खे मुतासिर करे रहियो आहे। हिन वक़्तु दरिया जे पेट में वारी उॾामी रही आहे। जॾहिं त नवां कैनाल ठाहे उन मथां पाणी ते बि कब्ज़ो करण जूं तयारियूं पियूं थियनि। सिंध जो इहो एतिराज़ु आहे त 1960 में थियल सिंध तास मुआइदो, जंहिंजे नतीजे में रावी, सतलज ऐं ब्यास हिंदुस्तान जे हवाले कया विया, सो मुआइदो न फ़क़्ति नाइंसाफ़ी ते ॿधलु हो, पर उन सां गॾोगॾु पाकिस्तान अंदरि बि पाणी जी विर्छ में नाइंसाफ़ी विधी वई। पंजाब जे हाकिम तबिके जी सियासी अजारादारी हेठि सिंध खे सदाईं पाणी जे मामले में नज़रअंदाज़ कयो वियो आहे। इहो ई सबबु आहे जो सिंध जे माण्हुनि लाइ पाणी जो मसइलो हाणे सियासी बका जो मसइलो बणिजी वियो आहे। आलमी तौरु ॾिसबो त पाणी ते झेड़ाक नई या अॼु जी ॻाल्हि न आहिनि। सिंधु दरिया खां सवाइ नील दरिया, आमू दरिया या मेकुंग दरिया ते झेड़ा थींदा रहिया आहिनि। साॻे अंदाज़ सां सिंधु दरिया ते बि तकरार शिदत इख़्तियार करे रहियो आहे, पर फ़र्क़ु इहो आहे त ॿिनि मुल्कनि में तकरारनि खे हल करण लाइ आलमी फ़ोरमनि ते बहस मुबाहिसो थिए थो, पर हिते न रुॻो मसइलो हल नथो थिए, पर एहतिजाज कंदड़नि खे मुल्क दुश्मन सॾे ख़ामोश करण जी कोशिशि कई वञे थी। पाणी इंसान जे बुनियादी हक़नि मां हिकु आहे। जेकॾहिं मुल्क अंदरि मौजूदु वसीलनि ते सूबनि जी बराबरी सां हक़ न ॾिनो वियो त पोइ वफ़ाक़ जी बका बि ख़तरे में पइजी सघे थी। वफ़ाक़ खे इहो सम्झणु घुरिजे त जेकॾहिं हूअ मुल्क खे मुतहद रखणु चाहे थो त पोइ खेसि वसीलनि जी विर्छ में इंसाफ़ करणो पवंदो। सिंध जा माण्हू हाणे बेदार थी चुका आहिनि। हाणे का बि साज़िश, को बि नओं कैनाल, को बि नओं मनसूबो सिंध जे शऊर खां लिकी नथो सघे। जेकॾहिं सिंधु दरिया जो पाणी बंदि कयो वियो त पोइ तारीख़ उन्हनि हुक्मराननि खे माफ़ न कंदी। सिंध जी बका जो सुवालु रुॻो सिंध जो न पर सॼे मुल्क जे मुस्तक़बिल जो सुवालु आहे।
सिंध जी जदोजहद रुगो पाणी लाइ नाहे, पर उहा पंहिंजी तारीख़, तहज़ीब, ज़ुबान वजूद जे तहफ़ुज़ लाइ हिकु नए बाब जो आगाज़ आहे। सिंध जे हर फ़र्द खे हाणे उन शऊर सां गॾु हलणो पवंदो त सिंधू बचायो, सिंध बचायो। हीअ असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं साजिद चांडीअ जो लिखियल ख़ूबसूरत लेख। अवांजी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अव्हांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अव्हां सां मुख़ातिबु अव्हांजो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम में हाणे यादि किताब जा वर्क वरायूं था माज़ी जे ख़ूबसूरत लम्हनि जी सार, वक़्त जे वीरनि में वञाइजी वियल पलनि जो किस्सो। जी हा, अव्हांजे समातनि जी नज़र करियूं था नाम्यारे लेखक आफ़ताब मेमण जी आत्म कथा जीवन सफ़र जी 32वीं क़िस्त। नवाबशाह सिविल अस्पताल पीपल्स गर्ल्स मेडिकल कॉलेज नवाबशाह जे लाइ टीचिंग अस्पताल हुई। हिकु दफ़ो नवाबशाह सिविल अस्पताल जे नर्सनि हड़ताल कई। नर्सनि सां तमामु पैरामेडिकल स्टाफ तोड़े वार्ड बॉयज़ ऐं ख़ाकरोबन यकजहती जो इज़हार कंदे हड़ताल में शमूलियत इख़्तियार कई। अस्पताल जे MS तोड़े मेडिकल कॉलेज जे एडमिनिस्ट्रेटर खां मसइलो हल न थियो त ॿिए ॾींहुं हुननि मूंखे इतलाह कई। उन विच में हड़ताल जे बारे में तमामु अख़बारनि में ख़बरूं अची चुकियूं हुयूं। मूं असिस्टेंट कमिश्नर नवाबशाह ज़ाहिद सईद ऐं DSP नवाबशाह कमर शेख खे मोकिलियो त वञी हड़तालियुनि जा मुतालबा ॿुधनि ऐं हड़ताल ख़तमु कराइनि। मंझंदि ताईं AC ज़ाहिद हड़तालियुनि सां ॻाल्हाईंदो रहियो, पर खड़तेल कोन निकितो। हड़तालियुनि जा मुतालबा हुआ जे ज़ाहिद सईद जे मञण जे दायरे कार में कोन थिया आया ऐं न ई हूअ एडमिनिस्ट्रेटर PMC या मेडिकल सुप्रिटेंडेंट खां उन्हनि मुतालबनि जे ॾिस में को वाइदो वठी सघियो। DSP कमर शेख मूंखे MS जी ऑफिस मां ई फ़ोन ते अहिड़ो इतलाह ॾिनो ऐं मूंखे अचण लाइ हड़तालियुनि सां ॻाल्हाइण लाइ चयाईं। मूंखे कमर शेख जी राय ऐं मशवरे ते एतबार हूंदो हुयो। मूं खेसि चयो त आउं अचां थो, छो त हड़ताली इश्तिहाल में आयल हुआ ऐं कमर शेख DSP हुननि खे थधो करणु चाहियो पए, जीअं कंहिं बदअमनी ऐं नुक़सान जो अंदेशो न रहे। उन्ही करे कमर शेख हड़तालियुनि खे ॿुधायो त DC पाण अचे पियो ऐं अव्हां जा मसइला ॿुधंदो ऐं हल कंदो। मूंखे इतफ़ाक़ सां ॿिए कंहिं कमल में रुधन हुअण करे पहुचण में कलाक खां मथे वक़्तु लॻी वियो। जेतोणीक DC हाउस तोड़े DC ऑफिस सिविल अस्पताल खां 3-4 मिंट जो पंधु मस हुई। पहुतसि त गाॾी खे अस्पताल जे गेट वटी बीहारियमि। गनमैन त हूं बि गॾु कोन खणंदो हुअमि। ख़ासि तौरु अहिड़े वॻोड़ जी सूरत में मुंहिंजो आज़मूदा तरीक़ो हुयो त आम माण्हुनि जीअं वञिजे ऐं संदनि ज़ुबान ॻाल्हाइजे। गेट ते पुलिस जो अटालो बीठो हुयो। पुलिस वारनि गेट खोलाइण पिए चाहियो, पर मूं सख़्ती सां मना कई ऐं भरिसां निडड़े दरवाज़े मां अंदरि हलियो वियुसि। अंदरि वेंदे ॾिठमि त हड़ताली गेट वटी बीठा हुआ। AC ऐं DSP हुननि सां ॻाल्हाइण में मसरूफ़ हुआ, पर कुझु नर्स औरतूं ॾाढा ॻाल्हाइनि पियूं। मूंखे ॾिसंदे ई कंहिं चयो DC साहिबु अची वियो। हिकदमि नारेबाज़ी में शिदत अची वई। पहिरीं जे मुर्दाबाद हाय हाय जा नारा लॻा, पोइ उन्हनि खे छॾे हाणे 2-टे नवां नारा लॻणु शुरू थिया। DC मुर्दाबाद, हाय हाय, DC हाय हाय, न खपे DC न खपे। आउं मजमूए खे वेझो आयुसि जिते DSP बीठो हुयो। कमर ई एतिरो नाराज़ छो आहिनि? कमर शेख बि हिकदमि जवाबु ॾिनो, साईं अव्हां जो 2 कलाक देरि सां आया आहियो। मूं तमामु सुकून सां पर ॾाढा आवाज़ में चयो, पोइ त हिननि जो हक़ आहे त DC मुर्दाबाद जा नारा लॻाइनि। मुंहिंजी ग़लती आहे त आउं देरि सां आयो आहियां, हुननि जो मूं ते हक़ आहे। सभिनि ॿुधो ॼण को जादू हुयो जो कमु करे वियो। हीउ कहिड़ो DC आहे जो न लठ मारे, न टीयर गैस ऐं न दड़को। चवे थो त मुंहिंजी ग़लती आहे। सेकंडनि में मुंहिंजे ज़हन फ़ैसिलो करे वरितो। मुंहिंजी पहिरीं इख़लाक़ी ऐं इंतिज़ामी फतह आहे। मूंखे उन फतह खे फौरी मज़बूत करिणो आहे। आउं मजमूए खे अञा वेझो थियुसि, एसि ताईं जो हाणे आउं ॼण नर्स ख़वातीन जे घेरे में अचण वारी हद में हुयसि। हिकदमि हथ मथे करे चयुमि, तव्हांखे हक़ आहे त तव्हां ही नारा लॻायो। मुंहिंजी ज़िमेदारी आहे त आउं तव्हांजे ॾुख सुख में शामिलु हुजां। मूं देरि सां अची कोताही कई आहे, पर हाणे आउं तव्हां सां गॾु आहियां। महिरबानी करे मूंखे मसइला ॿुधायो त आउं हल करे सघां।
हाणे मुर्दाबाद वग़ैरह ख़तमु ऐं मोतबर थी चुको हुउमि। हुननि सां यकजहती ऐं पंजाब जो इज़हार करे सर हिते लोफर छोकिरा अचनि था, MS उन्हनि खे रोके नथो। सर असांजी ड्यूटी सख़्तु आहे, सर असांखे ओवर टाइम ॾियो। सर नर्सनि जी हॉस्टल में बाथरूम में नलका बि टुटल आहिनि त कमोड बि। बसि एतिरी ॻाल्हि। मूंसां 3-4 ॼणा अचनि, 2 मेल ऐं 2 औरत नर्सूं, हिकु पैरामेडिकल ऐं हिकु ख़ाकरो बि निमाईंदो। वेही हिकु कमरे में तव्हांजा मसइला लिखूं था ऐं अॼु हिते ई हल करियूं था। ऐं तेसीं वापसि न वेंदुमि जेसीं हीअ मसइला हल न थींदा। ताड़ियुनि जो फ़ैक़ो। DC साहिबु ज़िंदाबाद। केॾांहुं वियो मुर्दाबाद, किथे वई लानत। दिलि में ख़ुदा जो शुक्र अदा कयमि। मालिक हीअ DC खे पंहिंजे दर्दनि जो दारू सम्झनि था, मूंखे पंहिंजो सम्झनि था। पंहिंजे ऐलान में वधीक तासुर पैदा करण लाइ चयमि। हींअर ई हिते ई आउं बिल्डिंग जे इंजीनियर खे सॾायो। उन सां गॾु औरत नर्सनि जे बाथरूमनि में ऐं ॿियनि मरमत जे कमनि जो मुआइनो कंदुमि। ऐं अॼु सिज लहण खां अॻु तव्हांजे इत्मीनान मुताबिक़ कमु शुरू थींदो ऐं 3-4 ॾींहंनि में मुकमल थींदो। आउं पाण कम जी निगरानी कंदुमि। तव्हां मूंखे छोकिरनि जा नाला ॿुधायो, चाहे अकेले में। न ॿुधाईंदो त बि मूंखे ख़बर पइजी वेंदी। जे लोफर छोकिरनि जी हॉस्टल त छा पर इस्पताल में नज़र आयो त उतां सिधो जेल में वेंदो ऐं संदसि मुंहं ते कारी दांगी मले खेसि शहर में सरगस न करायमि त DC जे चार्ज छॾे ॾींदुमि। हाणे अचो मूंसां। ताड़ियुनि जो फ़ैक़ो। DC साहिबु ज़िंदाबाद। मूं सभिनि खे उते ई बीहण लाइ चयो ऐं गेट ते बीठल चौकीदार ॾे वियुसि। खेसि बांह मां झले हिकु पासे ऐं पुछियोमांसि त कहिड़ा लोफर छोरा हिते अचनि था, मूंखे सच ॿुधाए। वीचारे ॾकंदे ॾकंदे चयो, साईं PP जा कुझु वॾा आहिनि, सिधो MS वटि बि वेंदा आहिनि ऐं पिया फिरंदा आहिनि। MS बि कुझु कोन थो चवे। आउं ग़रीब माण्हू छा थो करे सघां, पर मूंखे 2-टे नाला ॿुधायई। मूंखे आथत ॾिनी। वापसि मोटंदे AC खे चयमि त बिल्डिंग जे इंजीनियर खे फ़ौरन घुराए वठो ऐं PP जे इनायत रिंद, जमाली, नज़ाकत बिरोही सभिनि खे, या हुननि मां केर बि मिले त घुराए वठो हिते। ऐं फौरी हूअ नौजवान पंहिंजे तमामु तर जोशीलेपणे बावजूदि पंहिंजी इज़त कंदा हुआ। MS ऑफिस में वेही पहिरियां त MS साहिब खे प्यार सां छंड पठियमि त फिलाणा तव्हां वटि ईंदा आहिनि ऐं पोइ वरी उहे गर्ल्स हॉस्टल जे पासे में लूणा हणंदा आहिनि। जे वरी नज़र आया त छोरनि जूं त जॻहियूं भञराईंदमि, पर तव्हां हिते कोन हूंदा। इंजीनियर आयो, उनखे इंतज़ारु करायमि। इनायत रिंद 1-2 साथियुनि सां आयो। इनायत रिंद खे छोकिरनि जा नाला ॾींदे चयमि त या त ही छोकिरा पेश करे या ज़िमेदारी खणे त ही वरी इस्पताल जो रुख़ न कंदा। इनायत रिंद मान भरियो, समझदार ऐं मामला फ़हम माण्हू हुयो। हुन ज़िमेदारी खईं त ही छोकिरा वरी एॾांहुं जो रुख़ न कंदा। कुझु मसइला MS सां मुतलिक़ हुआ, उहे बि उते ई वेठे वेठे हल थिया। हाणे आउं बाक़ी सभिनि खे छॾे इंजीनियर बिल्डिंग AC ऐं DSP सां गॾु गर्ल्स हॉस्टल ॾे हलियमि। कुझु लीडर क़िस्म जे नर्सनि खे गॾु अचण लाइ चयमि। कमोड टुटल, ख़स्ता, नलका ऐं वाश बेसन उनखां बदतर हालत में। इंजीनियर खे नोट कराए चयमि त तव्हांखे लिखी थो ॾियां, हीअ कमु 3 ॾींहंनि में मुकमल थियणु खपे। हुन हफ़्ते जी मुहलत वरिती। गॾु ॿी मरमत लाइ बि चयमि। ईंदड़ हफ़्ते में नर्सनि जे गर्ल्स हॉस्टल जो नक्शो ई मटियलु हुयो। वेंदो हुउमि त छोकिरियूं हुजत बि कंदियूं हुयूं त सर चाह त पी वञो, न गर्मी आहे, साईं लाइ बोतल घुरायो जल्दी। ऐं मुश्की प्यार सां जवाबु ॾींदो हुउमि त मूंखे जल्दी आहे, ऐं सिर्फ़ु तव्हांजे कमनि खे ॾिसणु आयो आहियां। हीअ एडमिनिस्ट्रेशन माण्हू जी साइंस आहे। मुर्दाबाद मुर्दाबाद। अधु कलाक में ज़िंदाबाद ज़िंदाबाद थियो वञे। हीअ असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं नामियारे लेखक आफ़ताब मेमण जी आत्मकथा जी 32वीं क़िस्त। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अव्हीं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अव्हांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अव्हां सां मुखातिब अव्हां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। अॼु 9 अप्रैल 2025। 9 अप्रैल सिंध जे नामियारे शाइर आजिज़ हुजण जी वरसी जो ॾिहाड़ो आहे। सभ खां पहिरियां पेश करियूं था आजिज़ हुजण जो तारुफ़ ऐं उनखां पोइ अव्हांजे समातनि जी नज़र कंदासीं संदसि ख़ूबसूरत शाइरी। नामियारे शाइर आजिज़ हुजण जो असर नालो शेर मोहम्मद हुयो। हुन जुमा ख़ान हुजण जे घर में 2 मार्च
1947 ते खिपरे ज़िले सांगड़ में जनम वरितो। हुन शुरूआती तालीम गवर्नमेंट प्राइमरी स्कूल फज़ल बंबरो मां हासिलु कई। मैट्रिक ऐं इंटर गवर्नमेंट हाई स्कूल मिरपुर ख़ास मां कयाई। जॾहिं त BA ऐं MA सिंधी अदब में गवर्नमेंट डिग्री कॉलेज सांगड़ मां हासिलु कयाई। LLB जो इम्तिहान सिंध लॉ कॉलेज हैदराबाद में ॾिनाई। 1967 में प्राइमरी उस्ताद मुक़ररु थियो, जंहिं बाद 1987 में HST मुक़ररु थियो। हीअ तालीम खाते में सुपरवाइज़र ऐं कुझु अरसो सेकेंडरी एजुकेशन प्रोजेक्ट ऑफिसर थी रहियो ऐं 1997 में रिटायर थियो। आजिज़ हुजण खे निड़पिण खां ई अदब सां लॻाउ हो। संदसि शाइरी मुख़्तलिफ़ अख़बारनि ऐं रिसालनि में शाया थींदी रही। संदसि घणो तणो कलाम ॻायल आहे। संदसि केतिरा ई कलाम अनवर हुसैन विसड़े, फोटे ज़रदारी, वहीद अली, कमर सुमरे ऐं ॿियनि फ़नकारनि ॻाया। संदसि शाइरी जो हिकु किताबु इश्क आॾेरी वल 2012 में शाया थियो। आजिज़ हुजण 9 अप्रैल 2013 ते 66 सालनि जी जमार में वफ़ात कई। संदसि आख़िरी आराम गाह सांगड़ जे 18 मैल वारे इलाइक़े में बरहामबरीअ जी दरगाह भरिसां आहे। ऐं हाणे अव्हांजी ख़िदमत में पेश करियूं था आजिज़ हुजण जी ख़ूबसूरत शाइरी। आजिज़ हुजण लिखे थो त सितम के सिताईं, ज़ुल्म के सिताईं, अञा सिंध सहंदी ज़ख़्म के सिताईं, अञा केसीं बाग़ियूं रतो छाण थींदियूं, गसन ते गिहलबा जिस्म के सिताईं, अञा केसीं बेदाद बगदाद थींदा ऐं ज़ालिम जा थींदा ज़ुल्म के सिताईं, अञा केसीं मज़लूम बेॾोह मरंदा ऐं जाबर जा ढकवा जुर्म के सिताईं, जे मिलबो त हाणे सरियाम मिलबो, हिजाबनि में रहबो सनम के सिताईं, जे लिखबा त आजिज़ बग़ावत जा लिखबा, विछोड़नि जा लिखबा नज़म के सिताईं। अञा बि रात अझागा, अञा बि रात अझागा, ओ हम सफ़र होशियार थी, अञा त मंज़िलूं परे, अञा बि लुक पई लॻे, अञा बि ॾींहुं पियो ॿरे, अञा बि क़िस्मतूं सुतल, अङनि ते रूह आ टंगियल, अञा सवेरो दूर आ, पिरीं जो देरो दूर आ, अञा जली न जाग आ, अञा न जाॻियो भाग आ, अञा बि रात अझागा। मंज़रनि ॾे माग ॾे विखूं सभई गॾे खणो, अचो मिड़ी मुड़ी थियो, मतां थियो ॼणो ॼणो, पिरीं जे पार ॾे हलो, भिटाई थींदो भरजलो, मिठियुनि अखियुनि जो आ कसम, कसम आ सिंध जो कसम, हू सिंध जो सुहागा, हू बेवसन जो भागा, अञा बि रात अझागवा, अञा बि रात अझागवा। लहू जी लाल लाट मां रंगे रेटो खणो कफन, हुजे रुगो ज़ुबान ते वतन 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 वतन, दिलनि जी धड़क धड़क ते कदम वधी वधी खजे, पिरीं जे प्यारे पार खां मैदान कार ज़ार खां, वरी बि जंहिंजी वागवा इहो उन्ही ले दागवा, अञा बि रात अझागवा, अञा बि रात अझागवा। जालोॾे हिंदोरो ॾिनी माव लोली, सादिल ते लिखियल आ जीजल जी ॿोली, सुरनि में सलाड़े सबक ई ॾिनाई, मतां थञ मुंहिंजी ऐं लोली लॼाई, पुठी में न तोखे ॾिसां का बि गोली, अगरि सिंध ते को अचे वक़्तु कोसो, न झुकजां न भॼजां न काइर थिजां पोइ, मतां तुंहिंजे कुरतां करे को ठठोली, मूंखे मुंहुं रखी खां सुती खां मिली आ, अमड़ जे मिठियुनि खां मूं आजिज़ ॿुधी आ, भिटाई जी वाई सचल जी खड़ोली, जालोॾे हिंदोरो ॾिनी माउ लोली, सादिल ते लिखियल आहे जीजल जी ॿोली। ही हीणा ही हीसिल ही कमज़ोर माण्हू, ही डायर जी दिलि ते अथई तूर माण्हू, जे जीजल मथां को ॾुखियो वक़्तु आयो ऐं तारीख़ धरती ते पासो वरायो, ही हीणा बि ॾिसंदे पोइ शहज़ोर माण्हू, गभे लाइ जिन खे परेशान ॾिसीं थो, सुबुह शाम जिन ते तूं उलरूं करीं थो, जे जाॻे पिया पोइ कंदई भोर माण्हू, ही नक्शनि ते लीका ही जज़्बनि ते लीका, दगन पेचरनि ते ही दिलड़ियुनि ते लीका, कढी तूं न वेढ़ा ही मोर माण्हू, भले को बि ज़ालिम ज़ुल्म आज़माए, असांखे त आजिज़ न सघंदो झुकाए, लखें कंद सिंध तां कंदा घोर माण्हू, ही हीणा ही हिसियल ही कमज़ोर माण्हू।
नाम्यारे शाइर आजिज़ हुजण जी ख़ूबसूरत शाइरी सां अॼोके प्रोग्राम जा समूरा रंग हवाउनि में विखरी चुका। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे इन साॻी दुआ सां ॾींदा इजाज़त। वसे भिट तुंहिंजी भलारा सदा, सदा देस परदेस सारा वसन। कॾहिं सींध सिंजी न मेरी थिए, कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाइजनि। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन